अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल जागीर जी आख़िरी एपिसोड नए हफ़्ते में अची वेंदी। दोस्तों अॼु तव्हां सां जेका असां अपडेट शेयर करे रहिया आहियूं हिन हफ़्ते जे करे न आई, छो जो हिन जे हफ़्ते में एकता जो ॾियारो हुयो 1 डिसंबर ते एकता जो ॾियारो मिलायो वेंदो आहे। इन जे करे ऐं एकता जो ॾियारे जे करे 3-4 ॾींहं शो हलंदा रहंदा आहिनि, शूटिंग हलंदी रहंदी आहे, गाना हलंदा आहिनि, इन्हनि जा शो हलंदा आहिनि। इन जे करे जागीर ड्रामे जी आख़िरी एपिसोड न अची सघी। जेका 20 नंबर एपिसोड आहे उहा आख़िरी एपिसोड आहे। उहा दोस्तों अॻे हफ़्ते ईंदी नए हफ़्ते में पंहिंजे टाइम टेबल साॻी टाइम ते साॻी टेबल ते, ऐं तव्हांखे टेंशन वठण जी का बि ज़रूरत न आहे। ॿी तव्हां ख़ुशख़बरी ॾींदा हलूं त गुलाम हुसैन ड्रामे जी बि जेका एपिसोड अचणी आहे 51 ऐं 52 उहा बि नए हफ़्ते में ईंदी, हिन हफ़्ते में कान ईंदी। छाजे करे हिन हफ़्ते में ड्रामा सीरियल गुलाम हुसैन एकता जे ॾियारे जे करे न हली सघियो ऐं अॻे हफ़्ते में इंशाअल्लाह अची वेंदी। ऐं बाक़ी जेका ॿिया ड्रामा अचनि नवां उन्हनि जी बि तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदा हलूं। वीरन जी बस्ती ड्रामो अचिणो आहे, ॿियो अब्बास गुलो डाणियो ड्रामो अची रहियो आहे सोप सीरियल, उहो जेको आहे खेठनि वारनि जो सोप सीरियल आहे उहो बि तमामु जल्द ईंदो। ॿियो मेहरान टीवी वारनि जो हिकु दो ड्रामे नाले सां अचण वारो आहे, जंहिंमें अदाकार असद कुरैशी आहे, वॾा अदाकार आहिनि, उहो बि तमामु जल्द जनवरी में लॉन्च थियण वारो आहे।